दोस्तों अॼु जी अपडेट में तव्हां सभिनी खे ख़ुशि आमदीद। अॼु जी अपडेट शुरू कयूं था पहिरियां फरज़न मलिक हजू साहब खां, जेको उनजी तबीयत ख़राबु आहे, लगातार उहो हॉस्पिटल में ई आहे ऐं सकाफ़त खाते वारनि उन्हनि जी का बि सार न आहे लधी। अफ़सोस जहिड़ो मक़ामु आहे, हेॾो वॾो अदाकार, हेॾो बहितरीनु डायरेक्टर ऐं सकाफ़त खातो अगरि इन्हनि जी मदद न कंदो, सार न लहंदो त पोइ कंहिंजी सार लहंदो। अॻिते हलूं था दोस्तों। अदाकारा रिमशा शहज़ादी काफ़ी सारियूं तस्वीरूं पंहिंजूं पोस्ट कयूं अथई ऐं पंहिंजी ID ते, इंस्टाग्राम, फेसबुक ते ऐं ज़बरदस्त तस्वीरूं शेयर कयूं अथई। ऐं दोस्तों ॿी ख़बर तव्हांखे ॾींदा हलूं त जेको पुराणो अदाकार अज़ीज़ सांगी उर्फ़ खानू तव्हांखे यादि हूंदो, उन जे जेको कबैली जहिड़ो हली रहियो आहे, उन ते बि ठाह जूं ॻाल्हियूं हली रहियूं आहिनि। तमामु जल्द उन्हनि जो बि ठाह मुमकिन आहे। ऐं ॿी अपडेट तव्हांखे ॾींदा हलूं दोस्तों त असद कुरैशी जी नई शूटिंग थी रहियूं आहिनि फिल्मूं हिन ईद ते। उमेदु आहे त असद कुरैशी फिल्म या कंहिं ड्रामे में तव्हांखे नज़र अचण वारो आहे ऐं होड़ो इजाज़ मल्हा बि पंहिंजी कोशिशि में लॻो पियो आहे। उमेदु आहे तव्हांखे अपडेट सुठी लॻी हूंदी। असांखे ॾींदा इजाज़त, मिलंदासीं तव्हां असांखे ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा।